नवाब साहब, मां तव्हांजा कहिड़ा एहसान लाहियां। मां त तव्हांजो थोराइतो आहियां जो तव्हां मुंहिंजे ज़ख़्मनि ते पओ रखी मूंखे जेल मां आज़ादु करायो। बाबा जावेद, बाबा तूं छा थो सम्झी त मां तुंहिंजनि इन्हनि लफ़्ज़नि जो शुक्रियो अदा कंदुसि? न, बिल्कुलु न। बाबा तूं यकीन करी न त जेका तव्हां सां आहियां हालत थी, मूंखे ॾाढी तकलीफ़ थी, बल्कि दिली सदमो पहुतो आहे। ॾिसो न बाबा, तव्हां सदियुनि खां वठी करे असांजे घराणे जा ख़िदमतगार रहिया आहियो। असांजी तव्हां ख़िदमत कई आहे। जेका तव्हां सां इहा हालत थी, सच पुछो त मूंखे ॾाढी तकलीफ़ थी आहे, बल्कि बेचैनी थी आहे। न पुत्र वॾा, मूं हर ॻाल्हि तव्हां ते छॾे ॾिनी आहे। हाणे मूंखे इजाज़त ॾियो। जावेद, हुकुम रेस नंढा। तूं मूं वटि अची छो नथो? तुंहिंजी जॻह अॼु बि ख़ाली आहे। थोरो कमु कर, सुभाणे खां ई अचु ऐं मूंसां गॾु रहो। कुझु ॾींहं छॾियो जलाल साईं, मां तव्हां सां गॾु हुजां या न हुजां, तव्हांजी हिफ़ाज़त ज़रूरु कंदो रहंदुसि। हाणे मूंखे इजाज़त। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।